साईं जन सॼो किताब लिखियो आहे क़िबला दिलबर साईं सॼो किताब लिखियो आहे। मौलवी जेको एतिराज़ थो करे उनखे चवां थो तो उन वफ़ात कंदे कब्र में पइजी वियो, अल्लाह उनजी बख़्शिश फरमाए। साईं जन चैलेंज कयो हुअसि, अछो पटको असां पायूं था, असांजे मुर्शिदनि जो तरीक़ो आहे, हज़रात नक्शबंद खां सहाबा किराम खां अचे थो पियो अछो पटको पाइण, पर कारे पटके अछे पटके पाइण ते का हिकिड़ी हदीस ॾेखारियो, हिकिड़ी हदीस मदीने वारे साईं बज़ाते ख़ुदि पातो हुजे, हिकिड़ी हदीस ज़ईफ़ हदीस किताबनि में मौजूद न आहे। दिलबर साईं सां हसद आहे, दिलबर साईं सां इनाद आहे, पोइ तव्हां ते मयार कोन्हे का। अबा तव्हां पोइ जीअं वणे उहे कंदा वठो, हसद में भरिया पिया हुजो। आला हज़रत अज़ीमुल बरकत शाह इमाम अहमद रज़ा खान बरेलवी रहमतुल्लाह अलैह मना कई आहे, पर मुहर्रम शरीफ जे महीने में मुहर्रम शरीफ जा पहिरियां 10 ॾियार कारो लिबास न पाईंदा कयो, छो त उन्हनि सां शीयनि सां अहले बिदअत पाए थो, भले पियो पाए, हिन में को बि हर्ज न आहे।